व्याज के खुदा ताला जी ज़ात बाबरकात हराम फरमायो आहे। इन जो नालो व्याज आहे, रिबा है। पोइ तू नालो हुन जो कमीशन रख, तू हुन जो नालो वाधी घाटी रख, तू हुन जो नालो मुनाफ़ो रख। तुंहिंजे नाले रखण सां का शइ हलाल कान थी पवंदी आहे। मुजादा जिन्स ते जिन्स वधाए वठणु शरीयत मुहम्मदी में हराम आहे। बुखारी शरीफ में हिकिड़ी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत गिरामी में हिकिड़ो सहाबी कतल खणी आयो आहे, खजूर खणी आयो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन खां खजूर वठी रखी, पाण ॾिठो ॾाढी सोहणी प्यारी खजूर हुजे, आला क़िस्म जी खजी। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हेड़ी खजी मदीने जे बागन में थिए थी। केड़े बाग जी खजी आ? साहबी सगोरे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ही आम जाम कान थींदी आ, पर के चंद मखसूस बागान उते थिए थी। वो असां पंहिंजी सादी खजी जेका असांजे बागन में थिए थी, खजी जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं आहिनि, उन सादी कतल मां खजूर मां ॿ टोया सुठी खजूर वारे खे ॾींदा हो। उन जे एवज़ में हिकिड़ो टोयो असांखे मिलंदो। समझो था अलाए न? हिकिड़ी आम खजी फसली थींदी आहे, उनखे असांजे उतर वारा टोटो चवंदा आहिनि। अवांजे मुल्क में खजी घटा। ॿी खजी आहे आला दर्जे जी, उनखे असील चवंदा आहिनि। फसली ऐं टोटो जिन्स जेका आहे सफ़ा सादी आहे, असील क़ीमती आहे, सुठी आहे, लज़ीज़ आहे, पर आहे हूअ बि कतल, हूअ बि कतल, हूअ बि खजूर जिन्स साॻी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कई, साहबी सगोरे त या रसूल अल्लाह, असां पंहिंजे बाग जी सादी कतल ॿ टोया या ॿ सेर ॾींदा आहियूं, ऐं सुठी कतल वारे खां हिकिड़ो किलो या हिकिड़ो टोयो वठंदा आहियूं। असांजा ॿ हुन जो हिकु पोइ मट सट कंदा आहियूं। इहा अहिड़े तरीक़े सां भली कतल मां वठी आयो आहे। क़बूल फरमायो। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हराम आहे जिन्स जिन्स ते वधाए वठणु। मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे ॿुधायो आहे, हाणे बि ॿुधायां थो, नाजाइज़ा 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 तव्हां जे लाइ हराम आहे, हराम आहे, हराम आहे। अव्हां खे जेकॾहिं सुठी खजी खपे त उन जो ॿियो तरीक़ो इख्तियार कयो, इन तरीक़े सां खजी न वठो। सही उहो तरीक़ो ॾसियो। पाण फरमाइनि था सुठी बि खजी मिली वेंदव ऐं हलाल बि थी वेंदी। ऐं अल्लाह जा हबीब समझायो, खुदा जे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्हां पंहिंजी सादी खजूर विकिणो। समझो था? पंहिंजी जेका बाग जी तव्हांजी खजी सादी सूदी आहे, उहा विकिणो। जेको बाज़ार में अघु करे उन अघ मुताबिक विकिणो, पैसा खणी अचो, ऐं उन्हनि पैसनि ते तव्हां वरी भली खजी वठो, तव्हांजे लाइ हलाल थी पवंदी। पर जेकॾहिं जिन्स जिन्स ते मटींदो, वधाए खुटाए कंदो, त अल्लाह पाक इन खे हराम करार ॾिनो आहे। अवां मुस्लमान खे जाइज़ न आहे। ख़बरदार, मां मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां खे ॿुधायां थो, जेको जिन्स खे जिन्स ते वधाए वठंदो आहे, अल्लाह पाक उन खे 70 गुनाह ॾींदो आहे। 69 गुनाह उन्हनि मंझां वॾा हल, हिकिड़ो गुनाह उन्हनि मां नंढड़ो आहे। उहो मां तव्हां खे नंढो गुनाह ॿुधायां थो। अल्लाह जो हबीब फरमाए थो, व्याज खोर जमन व्याज खाईंदो आहे, उनखे नंढो हिकिड़ो गुनाह थींदो आहे, 69 वॾा गुनाह थींदा। हल या रसूल अल्लाह, उहो नंढड़ो गुनाह कहिड़ो आहे? पाण करीम फरमाइनि था, ॼणो पंहिंजी सॻी माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे। पंहिंजी माउ सां बैतुल्लाह जे अंदर माज़ अल्लाह ज़िना करे। ज़िना त हुअ ई बुरी आहे। ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। खुदा ताला उनखे बेहयाई ऐं बुरो रस्तो सॼो आहे। वरी माज़ अल्लाह उहा ज़िना जेका बेहयाई आहे, असां वरी पंहिंजी माउ सां, उन खां पोइ वरी गुनाह मथे गुनाह जो। कहिड़ी जाइ ते? पाक जगह काबे जे अंदर, जंहिं जाइ ते जूअ मारणी न आहे। हे आहे तुंहिंजी घाटी ऐं वादी,
या तुझो मुनाफ़ो हाणे तुझी मर्ज़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो नबी ते भरियो थी उम्मती रसूलुल्लाह जो अल्लाह जे हबीब में इस्लाम में आसरो रखियो वेठो आहे त ये दुनिया जे मुनाफ़िक़ ख़ातिर पंहिंजो ईमान चट न कर। ख़ुदा ताला कलाम मजीद में फरमायो आहे फ़ाज़नू बिहर्बिन मिनल्लाह व रसूलिही ओ व्याज खौरो जेकॾहिं तव्हां व्याज नथा फिटो कयो त पोइ अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान कयो। आहे को जेको ख़ुदा ताला सां जंग करे वो जंग खटे ख़ुदा जे रसूल सां ऐं असां इन ज़रिए सां केतिरा दफ़ा जंगियूं पिया कयूं माज़ अल्लाह नाजायज़ तरीक़े सां नाजायज़ कमायूं पिया हासिल कयूं हराम जी दौलत पंहिंजे पेट में विझूं पिया ख़ुदा जे रसूल खे कावड़ायूं पिया। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ हे दुनिया जो वापार न आहे हे आख़िरत जो वापार आहे। अवां खे ख़ुदा ताला जाइज़ तरीक़े सां वापार करण जो तरीक़ो ॾसियो आहे। अवां भली पंहिंजो माल ॿी जिन्स ते मटे सघो था पिया जिन्स हिकु जहिड़ी न हुजे कणक ते कान मटबी चांवर ते कोन मटबा बाजरी ते कान मटबी जुआर ते मथा कान मटबी सारीअ जे मथा कान मटबी भली तुंहिंजी अहिड़ी सारी हुजे ऐं ॿिए पासे भली तुंहिंजो सदा गुलाब सारी हुजे हूअ बि सारी आहे पर जिन्स साॻी आहे भली नोयत में खणी फ़र्क़ु आहे हूअ महांगी आहे हूअ सस्ती आहे। जेकॾहिं तोखे खपे त ॿोरीअ ते तोखे जाइज़ आहे हिकु ॿोरी ॾेई ॿ ॿोरियूं तोखे वठणु हराम आहे। जिन्स भली खपई त सादी जिन्स विकिरो कर उन जा पैसा खणी आ उन्हनि पैसनि मां जा तूं भली वधाए वठ खुटाए वठ तुंहिंजे लाइ हराम आहे। मटे वठंदे वधाए सदाए त तुंहिंजे लाइ शरीयत मुहम्मदी में हराम थी पवंदो। कुझु सिखो पंहिंजे कारोबार खे पंहिंजे वापार खे पंहिंजे गुज़र सफ़र खे हलाल करे खाओ। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जेका रत जेको जिस्म जेकी हॾा ऐं गोश्त ऐं मांस हराम जे कमाईअ मां वधे थुलो थो थिए नंढो जवानीअ ते पहुचे थो जवानीअ खां पीरीअ ते पहुचे थो। हबीबन करीमन फरमायो आहे इहो जेको हराम ते जिस्म पलियो आहे इन जे मथां अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी आहे। इन जे लाइ लाइक़ु आहे त इहो जिस्म जहन्नम में जलायो वञे दोज़ख में इनखे साड़ियो वञे। जेको हराम जे जिस्म मां पली वॾो थियो आहे सो हलाल पासे वेंदो ई कोन। अदा जेकॾहिं बेख़बरी आहे ख़बर कान ही अॼु ताईं तो ग़लतीअ सां इहे कम कया त अॼु अल्लाह पाक जी दरबार में तौबा ताइब थी शाह साहब फरमाइनि था पाए पादुगचीअ में अंगण जे अचन में अव गुण आए बकचायूं ढकण थी ढकजन में पो तोड़ी लख हुजन तब माफियूं ॾिजन में धरा। अल्लाह जी दरबार में अच खुदा खां माफ़ी घुर। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में वाइदो फरमायो आहे त जेकॾहिं अॼु ताईं तोखां बुराई पे थी हराम पे खाधी ऐं बेख़बरी ही या ग़फ़लत ही हाणे तूं ख़ुदा खां माफ़ी वठी ऐं उन पंहिंजे गुनाह खां रुजू थी आ त मां रब करीम तोखे माफ़ फरमाए छॾियां।